नाज़रीन, निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पब्लिक हेल्थ खाते जी ख़राब कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पब्लिक हेल्थ खाते जे सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। ख़त में मक़बूल बाक़िर पारां पब्लिक हेल्थ खाते खे वधीक बहितर बणाइण जी हिदायत कई वई। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त अवाम खे सहूलियतूं फ़राहम करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त पब्लिक हेल्थ खाते जी कारकर्दगी ख़राब रही आहे। अवां खे नाज़रीन अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालूं। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पब्लिक हेल्थ खाते जी ख़राब कारकर्दगी ते कावड़ जो इज़हार कयो आहे। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पब्लिक हेल्थ खाते जे सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। ख़त में मक़बूल बाक़िर पारां पब्लिक हेल्थ खाते खे वधीक बहितर बणाइण जी हिदायत कई वई। निगरान वॾे वज़ीर जो चवणु आहे त अवाम खे सहूलियतूं फ़राहम करणु असांजी ज़िम्मेवारी आहे। हुन चयो त पब्लिक हेल्थ खाते जी कारकर्दगी ख़राब रही आहे।